मुझे बाहर निकलने ते पाबंदी है छा अंकल? पाबंदी ना है पर हल्का हाल किले स्कूल जी बिटू बिटू ग्राहे घोड़न जो तबेलो करे छॾियो। हा खंडपति भी आहे। खीर भी आहे। खीर कोने को तो मां चांहि कीअं ठाहींदमि? शर्म कयो आखिर आहे छा? अस्सलाम वालेकुम दोस्तों, ड्रामा सीरियल जागीर ड्रामे जी अचण वारी एपिसोड जी पूरी मालूमात तव्हांखे ॾींदा हलूं। अचण वारे एपिसोड में आख़िर थियण छा वारो आहे? छा नेक्स्ट एपिसोड में हाणे हशमत खान ऐं नूरल हिकु थी वेंदा? छाजे करे नूरल हशमत खान जी धीउ सां इश्क जो प्यार जो हिकु नातो जुड़ण वारो आहे ऐं इहो दीनू खे ॾुखियो पवंदो? छा दीनू हाणे कहिड़ो क़दम खणण वारो आहे? इन वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा तव्हांखे अॼु पूरी ऐं सुठी कहाणी ऐं वॾी अपडेट्स ॾियण वारा आहियूं नंढड़े वीडियो में। दोस्तों, पहिरीं ॻाल्हि त अचण वारे एपिसोड में हशमत खान जी धीउ वेंदी सिधो नूरल जे घर, यानी हुन जॾहिं हुनजे महिमान खे धूड़ मिटी विधी मथे में, इन जे बाबति मालूमात लाइ वेंदी छो ईअं कयो नूरल, ऐं उन जी बि दिलि लॻी वई आहे नूरे सां ऐं नूर खे चवंदी तूं हे कमु कयो। नूरल सदको चवंदो, प्यार जा लफ़्ज़ ॻाल्हाईंदो, मिठो ॻाल्हाईंदो ऐं छोकिरी खे इहा ॻाल्हि वणी वेंदी ऐं नूरल चांहि जी सलाह आणंदो। छोकिरी चवंदी ॾे मां ठाहे ॾियां तोखे चांहि। पोइ हू चवंदो बाबा हीअ वटि हीउ सामान तूं चांहि ठाहे। पोइ पुछंदी खंडु आहे? हा चवंदो खंडु बि आहे। पती आहे? बिल्कुलु आहे। खीर आहे? चवंदो खीर न आहे। पोइ चवंदी मां चांहि कीअं ठाहियां? पोइ खीर चवंदो मां तोखे तूं ठाहिण जी ज़रूरत ई न, मां घुराए थो वठां। पंहिंजे वाठनि खे चवंदो त चांहि अची वेंदी। नूरल इन सां इश्क वधाईंदो दोस्तो ऐं प्यार इन सां वधाईंदो हशमत खान जी धीउ सां। ॿी तरफ़ जेको आहे दीन जूं मायूं विढ़ी पवंदियूं रिश्तनि ते, हिक ॿिए खे मथनि जा वार पटे धूड़ कंदियूं हिक ॿिए खे पाण में। अहिड़े हिसाब सां जेको आहे दोस्तो वरी ॻोठ वारनि खे कुटको ॾींदा हशमत खान जा माण्हू रस्ते ते ऐं उन्हनि खे हणी दाग़ मथा उन्हनि जा ॾारे वेंदा। ऐं जीअं ड्रामो अॻिते वधंदो वेंदो तीअं हीउ ड्रामो ज़बरदस्त थियण वारो आहे, छो त नूरल बि हाणे हशमत खान जो साथ ॾींदो उन जी धीउ जे करे, उनजे प्यार जे करे। ऐं ॿी तरफ़ दीनू जेको आहे उहो ॻोठ में वठी ईंदो, ऑफिसरनि खे घुराईंदो आहे, ॾेखारींदो आहे हीउ ॾिसो स्कूल जंहिंमें घोड़ा ॿधा पिया आहिनि, हीउ ताबेलो ठहियो पियो आहे। इहा ॻाल्हि जेको आहे दोस्तो हशमत खान खे कान वणंदी ऐं नूरल अहिड़ो प्यार जो चकर हलाईंदो हशमत खान जी धीअ सां त हू आशिक़ थी पवंदी, सवा फिदा अॻे थी चुकी आहे, पोइ अञा वधीक आशिक़ थी पवंदी ऐं इन्हनि जो प्यार ऐं कहाणी वधीक ॾींहों ॾींहुं वधंदी वेंदी। ऐं जेको दीनू अची छॾाईंदो माइन खे, अलाह खे मञो हीउ छा भंडण आहे तव्हांजो? दीनू जी घरवारी चवंदी हीउ रिश्तो घुरण आई आहे, हिन खे अचे त मां हिन खे रिश्तो ॾियां।